विरशा मां ख़बर शामिल कंदासीं त भाइरनि जे तशद्दुद ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ पीरसन भेण ऐं भाइरनि पारां एहतजाज कयो वियो आहे। वधीक तफ़सील लाइ लाइन ते मौजूदु आहे भिटशा मां न्यूज़ लाइन जो रिपोर्टर रजब अली बोज़दार। जी रजब अली, कहिड़ा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, अव्हांखे ॿुधाईंदो हलां त भाइरनि जे तशद्दुद ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ पीरसन भेण ऐं भाइर दांह खणी भिटशा में मीडिया ऑफिस ते पहुची विया। मसमात उमेरा अपन भाइरनि जे तशद्दुद जा निशान ऐं ज़ख़्म ॾेखारे एहतजाज कयो। ॻोठ गिदड़ अपन जे रहवासी मर्दनि ऐं औरतुनि पारां भाइरनि ऐं टंडोआदम जी पुलिस जे नाइंसाफ़ियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। अव्हांखे ॿुधाईंदो हलां त हज़ूर बख़्श आपन, पीरसन औरत मसमात उमेरा आपन, जानी आपन, मसमात अज़मत आपन ऐं ॿियनि भाइरनि ख़िलाफ़ दाईंदे एहतजाज कयो। उन्हनि जो वधीक चवणु हो त भाइरनि इमदाद अली, माशूक अली, मुमताज़ अली, अख्तियार अली, वली मोहम्मद, अली नो आपन ऐं ॿियनि घर ते हमिलो करे तशद्दुद जो निशानो बणायो आहे। मुज़ाहिरीन मुतालबो कंदे चयो त IG सिंध, DIG नवाब शाह, SSP सांगड़ ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां फौरी तौर ते नोटिस वठण जो मुतालबो करियूं था त असांखे भाइरनि जे ज़ुल्म खां बचाए तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं इंसाफ़ कयो वञे। जी वॾी महिरबानी रजब अली, तफ़सील खां आगाह करण जी। हर ख़बर बर वक़्तु ख़बर ॾिसंदा रहो न्यूज़ लाइन 1।